असांजे ज़िले खैरपुर जो जनरल सेक्रेटरी शाहिद रसूल चीमा साहब ऐं जो एडिशनल इंफॉर्मेशन सेक्रेटरी कामरेड निसार अबड़ो साहब ऐं असांजे तालके जो सदर बशरदीन फारूकी साहब, तारिक उबर साहब, हाजी अब्दुल गनी फुलपोटो साहब, सिटी जो सदर इकबाल फुलपोटो साहब, लेडीज़ विंग जी सदर अदी फरहनाल चांडियो साहिबा ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा अली ॾिनो मंगी साहब ऐं हिन पिंडाल में असांजे MSF जा नौजवान, लेडीज़ विंग जूं अदियूं ऐं मीडिया जा साथी ऐं पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जा वर्कर कारकुन ऐं हुर जमात जा साथी सभिनी खे अस्सलाम वालेकुम, भेज पगारा। अॼु असां पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग हाउस ते जेको गॾु थिया आहियूं, असां पंहिंजे शहीदनि जेके दराज़ा जी धरती ते शहीद थिया हुया उन्हनि खे सुर्ख सलाम पेश करण जे लाइ गॾु थिया आहियूं। असां उन्हनि जे लाइ दुआ गुआयूं अल्लाह ताला जे बारगाह इलाही में अल्लाह ताला उन्हनि जा दर्जात बुलंद करे ऐं उन्हनि खे जन्नत फिरदौस में आला मुक़ाम अता फरमाए। शहीद ज़िंदा हूंदा आहिनि ऐं शहीद हमेशह लाइ यादि रहंदा आहिनि। असां बि पंहिंजे शहीदनि खे 10 सालनि में अॼु ताईं न आहियूं विसारे सघिया। इंशाअल्लाह ताला जेसि ताईं असांजी ज़िंदगी हूंदी असां शहीदनि खे हमेशह पंहिंजे यादनि में दुआनि में यादि रखंदासीं। अवां ॾिसो त 10 सालनि में बि ही जेके 47 फार्म ते जेके हुक्मरान धुर जा हुक्मरान वेठा आहिनि उन्हनि असांजे शहीदनि सां अॼु ताईं बि इंसाफ़ न आहे कयो। ऐं इन्हनि शहीदनि खां अलावा बि असांजूं केतिरियूं शहादतूं सरकारी धुर ॾे उधारियूं रहियल आहिनि। इंशाअल्लाह ताला इन्हनि सभिनी शहादतुनि जो इन जाली हुकूमत खां बदिलो ज़रूरु वठंदासीं। असांजा शहीद रायगाह न वेंदा, इन्हनि जो खून रायगाह न वेंदो। इंशाअल्लाह ताला इहे हुक्मरान यादि रखनि त ज़रूरु इन्हनि खां बदिलो थींदो। भले ही असांजी दुश्मनी DPR जी साज़िश आहे।